बगदाद जो शहरा जो सुभान अल्लाह बगदाद वारन काफरन जी आदत होंदी हुई जेकर का माई शादी कंदी उन्हनि जे रस्म रवाज मुताबिक निकाह खां पोइ माई के हलवे जो थाल भरे ॾींदा हुआ त बुत खाने मां फेराए खणी सौस करे मोटिया त पोइ तबरुक करे विरहायो। इहा हमेशा खां रवाज हूंदो हो। बगदाद जा हिंदू काफर जेके हूंदा हुआ उहे हलवे जो थाल भरे शादीअ वारी राति माई खे ॾींदा हुआ। माई बुत खाने मां फेराए मोटी खणी ईंदी पोइ वरी पाण में विरहाए खाईंदा। ॻोठ में हिकिड़ी काफराणी माई अध चरी आहे उन खे थाल ॾिनो त फेराए आहे हुनखे सम्झ कान पई बुतनि खे पई चवे खा हुन जे ख्याल में त खाईंदा उन न खाधो वरी ॿिए खे चई टे खे चई कहीं बुत न खाधो बाबू त खाईंदा साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह जन्नत नसीब फरमाए फरमाईंदा कि मां मुरादाबाद पढ़ंदो हुउसि। मुरादाबाद हिंदुस्तान में मदरसे मां निकिरी जे यारे ॿाहिरि वियासीं मंदर हो तालिबन जो खाली ॾिसो कि मंदर ये खाली पियो हो तरह तरह में भंगा पिया जे असांजो ॾिठो कुतो हलंदो आयो अचण असांजी टंग खणी बुत जे मथां पेशाब काई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा महफिल में सोचो कि गुमराह थिया हिंदू काफर बुत परस्त जेको कुते खे मुटण खां नथो रोके सघे सो हिन जो ख़ुदा किथां मुंहिंजो ख़ुदा भेलिया चओ असांजो अल्लाह पाक ॾाढो जो असांजो अल्लाह खैर उहा माई सभिनी जेके बुत खाने में 10-15 बुत पिया हुआ थाल सभिनी ॾाढो फेराए फेराए कंहिं बुत न खाधो चरड़ी ही न सही दिल में सोचई त ॿियनि खऊं खाईंदा हन माखऊं कावड़ियल हर रोईंदी पई ते मोटी थाल मथे ते रोंदी पई अचे हाय हाय मुंहिंजो माबूद मूंखां कावड़जी वियो मुंहिंजो अलाह मूंखां कावड़जी वियो। हाय मुसलमान तुंहिंजे हाल ते हिंदाणी आहे काफराणी आहे बुत खे सम्झे थी त कावड़जी वियो आहे उनखे ॾुख ॾी पियो आहे तो पंहिंजे वाहिदुल क़हार खे राज़ी कोन थो करी पियो कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा कोन वहाई त मुंहिंजो अलाह मुंहिंजे मथां राज़ी थी पवे। बहरहाल जीअं जो ॿाहिरि आई साम्हूं पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी अचे पियो माईअ खे रोंदे ॾिठई मुंहिंजा अदा रोदन खे अलाह वारा खिलाईंदा रोदन के अल्लाह वारा रिझाईंदा पीरन के पीर अब्दुल क़ादिर जीलानी उन माईअ खे चयो ओ मुंहिंजी पाड़ेसराणी काफराणी छो थी रोए जे क़िबला मां कुटी खणी वई हुयसि हलवो खणी वई हुयसि बुत खाने में असांजे अलाह न खाधो आहे ॿियनि खां खाईंदा मूंखां न खाधो मूंखे ॾुख थी पियो आहे। अब्दुल क़ादिर जीलानी फरमाइनि था हली आ मूंसां गॾिजी जंहिंखे चवे तंहिंखो खाराए ॼाओ सुभान अल्लाह माई खुश अॻियां पीरन जो पीर आहे पुछा हुआ हिंदुनि जी माई आहे बुत खाने में जंहिंमहिल मौजाद आहे हिंदू ईंदो आहे त बुतनि जे आॾो झुकंदो आहे पर जंहिंमहिल अल्लाह जे वलीअ जा कदम पिया त बुत झुकनि फ़र्क़ु आहे न काफ़र वञे त बुतनि जे आॾो झुके अल्लाह जो वली वञे त बुत झुकी सजदा कर। ईरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाता जेको चवी चे के खाराए हिकिड़ो सभिनी में जेको वॾो सीटल हो वॾो जे इन्ही खे खा ईरान पीर रहमतुल्लाह अलैहि थाल खणी खा हाणे बुत कीअं खाई ॾेखारणो आहे वरी बि हर खा को न खाधई वरी फरमायो टियों दफ़ो खा न खाधई हाणे जूतो मुबारक लाहे थाल अॻिते करे थका खणी वञे मथे में कढाई खा खुदा पाक जो कसम सलामत जी किताबन में लिखल और सलाम जीलानी रहमतुल्लाह अलैहि जो बोचड़ो लगंदो वयो ओ पत्थर जो बुनी थन सा शुरू थियो हर रोज भरपूर शर्म ईरान पे रहमतुल्लाह अलैहि फरमाया साने से बस खुश थी न सही जैसे इज्जत सा न खाधई बेइज्जती सी खाधई इज्जत सा खाए आहे सुठो पाण फरमाते इज्जत या ज़िल्लत बहरहाल खाराए मां ये से हाणे सिद्धती टपंदी खुशू कंदी जदलो जो हलवो खाधई थाल खाली माट जो हलवो जी खाराए आई ये चरी थिया छा खाईंदा ई नाहे सॼियूं गुज़रियूं असां खां कोन खाधो जे हलो त मां वरी तव्हांखे ॿीहर खाराए ॾेखारियां मूंखे नुस्ख़ो अची वियो आहे तो सुभान अल्लाह और मुझा दोस्तों दीरो अगे हिकड़ो थाल हो अरे 15 थाल सबके घरन में थाल भरा वो आग में चरी शुरू किया पोया ब्याह शुरू जाल जमल बुत खाने में पहुंचा वो चाय पीते न के दिखाराया थाल खड़ी के दिखा अरे बुत किथा खाए खारायण वारो तो जवान हो माई जो त खा मरीद न खा दई जो दफो थी जो खा न त सब सी गया है अब्दुल क़ादिर जीलानी के
अरे मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया सुभान अल्लाह का जाओ और सलाह समझा मुझे सुभान अल्लाह जाओ मुझे पीर जड़ो कंजो पीर नया सब सो मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया और सलाह समझा रहमतुल्लाह अलैहि फरमाया यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द ये सारी रूह जमीन के मथा आसमान छायो पयो आ पीर फरमाया रूह जमीन के मुरीद के मथा लोगो हथ किया लारखाने में हो जाए रत्ते तेरे में हो जाए शाहपुर में हो जाए लाहौर में हो जाए बगदाद में हो जाए हिंदुस्तान में हो जाए अजमेर में हो जाए दिल्ली में हो जाए दक्षिण में हो जाए हौसला समझी नानी फरमाइवा असा वलियन जो हथ के खुदा ताला फरमाया व यदहुल्लती यबतश बिहा अल्लाह जो वलियन जो पंहिंजो हथ न हूंदो आहे रब चवंदो आहे वलियन जो हथ माथी पवंदो आहे जैसा पकड़ींदा हल तंहिंजे करे अल्लाह जो वली हौसला जो फरमाए तो मुरीद घबराए न सदन तुंहिंजो कमु आहे त पहुचण चौ मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर थोड़ मगर दस्तगीर नया दर थोड़ मगर दस्तगीर नया और सलाह फरमाते लौ कान मुरीदी बिल मशरिकी व अना बिल मगरिबी व कशफ औरतहु लफतरतहा मुझो मुरीद सिज उभरण वाली जाए ते हुजे इमाम अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वाली जाए ते हुजा मुश्किल अची वने सद सदो त पहुंची वेंदो असां ॻाल्हि कयूं